इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तमाम हमद सना अल्लाह रब्बुल आलमीन जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है।
जंहिंजो काइनात में कोई सानी कोई शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातू रहमतू खुसूसन इमाम कायनात इमाम आज़म ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत अहज़ाब जी ही आयत करीम हम तिलावत कई है। जै आयत में अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात खे तमाम इंसानन जे लाइ एक बेहतरीन तरीक़ो करार दिनो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हर सुहिणो किरदार, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अखलाक, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मिल्लत, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत तमाम इंसान ज़ात जे लाइ ऐं तमाम जिन्नात जे लाइ अल्लाह ताला इन में एक सुहिणो तरीक़ो रखियो आहे, सुहिणो नमूनो रखियो आहे। इन मां असांखे सबक मिले थो त असां पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारियूं। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत ऐं संदन सुन्नत संदन हदीस असांजे लाइ इहो ई बेहतरीन नमूनो ऐं सबक आहे। फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। तहकीक तव्हांजे लाइ आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक में, तव्हांजे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी जिंदगी में तव्हांजे लाइ सुहिणो नमूनो ऐं सुहिणो सबक आहे, सुहिणो तरीक़ो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो आहे, उनके अपनायो। हर मामले में प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत ने नज़र कयो। असांजो उथण वेहण, असांजो हलण घुमण, असांजी रात, असांजो ॾींहुं, असांजो सुबुह, असांजो शाम, असांजो खाइण पीअण, असांजी इबादत जो तरीक़ो या दुनिया में रहण जो तरीक़ो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात में तव्हांजे लाइ रहनुमाई आहे, तव्हां उन ई तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। ऐं जेको शख़्स अल्लाह ताला में
अल्लाह जी मुलाकात जी उम्मीद रखे, आखिरत जे ॾींहं ते ईमान रखे त अल्लाह ताला जी रज़ा मूंखे खपे, अल्लाह जो दीदार खपे। अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पंहिंजे रब जे साम्हूं अचां मुलाकात कयां, उनके खपे अल्लाह ताला जो ज़्यादा में ज़्यादा ज़िक्र करे, अल्लाह के तमाम घणो याद करे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि सहाबा किराम जॾहिं शुरू वारो दौर हुयो, प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत का बाद में ऐलान करण का बाद में अव्वल दौर में चंद सहाबा किराम जिन इस्लाम कबूल कयो हो, ऐं उन्हनि में के कमज़ोर हा, गुलाम हा, जिनके आज़ाद कयो वियो हो। सैयदना बिलाल हबशी रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना सुहैब बिन मसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु, कमजोर सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हुआ। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे मजलिस में वेठा हूंदा हा, कुरैश जे सरदारनि खे इहा ॻाल्हि तमामु ॾुखी लॻी। होॾां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे दावत थो ॾे, अचो मुंहिंजे तरफ़, अचो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजो पैगाम आऊं तव्हां ताईं पहुचायां, उनखे ॿुधो क़बूल कयो। असां त क़ौम जा वॾा सरदार आहियूं, रईस आहियूं, असांजो का दुनिया जे अंदरि अरब में त वॾे में वॾो नालो आहे। असां कीअं इन्हनि मिसकीननि ऐं ग़रीबनि जे अॻियां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलंदासीं, असांजी इज़त घटि थी वेंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चवण लॻा, ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं असांखे तूं घुराइण चाहीं थो, असां सां कचहरी करणु चाहीं थो, असांखे मजलिस में घुराइण चाहीं थो, पोइ ही जेके ग़ुलाम आहिनि, ही मिसकीन ऐं ग़रीब आहिनि, इन्हनि खे तव्हां खां हटाए छॾ, पंहिंजे मजलिस मां परे करे छॾ। जॾहिं असां अचूं त इन्हनि ग़रीबनि मां कोई बि न हुजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा कुझु दिलि में सोचियो आहे, उन्हनि जे जवाब जे लाइ कुझु सोचे रहिया हुआ। शायदि इहो बि ख़्यालु हुजे त ही क़ौम जा वॾा सरदार आहिनि, ही मिसकीन ऐं ग़रीब जेके सहाबा किराम मुंहिंजी इताअत करण वारा, इत्तिबा करण वारा, इहे पक्का सचा मुस्लमान आहिनि, जिन खे ॿरियल टांडल बि दीन इस्लाम खां परे न कयो, जिन खे लोह में लोह खे गरम करे बाहि मां उन्हनि खे ॾंबियो वियो त बि इस्लाम खे न छॾियऊं। ही त कॾहिं बि मूंखे न छॾींदा, ऐं हाली त इन्हनि खे परे करे छॾियां, जो क़ौम जा सरदार ईंदा। उन्हनि जे अचण खां जवाब खां अॻु में अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कई, वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वलअशी युरीदून वजहहु वला तअदु ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया वला तुति मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबा हवाहु वकान अमरुहु फुरुता। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं इन्हनि सां गॾु रह जेके ही मिसकीन ऐं ग़रीब आहिनि, तुंहिंजो साथ ॾियण वारा, तमामु मुश्किलात में तकलीफ़ूं बर्दाश्त करे तुंहिंजी इताअत करण वारा, तुंहिंजी ताबेदारी करण वारा, तुंहिंजी मिलत खे क़ाइमु रखण वारा, उन ते अमल करण वारा, सुबुह शाम पंहिंजे रब खे सॾण वारा, पंहिंजे रब जो ज़िक्र करण वारा। ॿी जॻह ते फरमाई, वला ततरुदिल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वलअशी युरीदून वजहहु, उन्हनि खे न धिकार, उन्हनि खे परे न कर जेके सुबुह ऐं शाम पंहिंजे रब खे सॾीनि था ऐं उन्हनि जी दिलि में उमेद इरादो आहे पंहिंजे रब जे मुलाक़ात जो, पंहिंजे रब जे दीदार जो। ऐं प्यारा पैगंबर, वला तअदु ऐनाक अन्हुम, पंहिंजे नज़रुनि खे इन्हनि खां परे न करे वञ, तुंहिंजूं नज़रूं हिन वक़्तु दूर
मशहूर कम कन पयूं तई कुरैश जा सरदार आहिनि, कुरैश जा वॾेरा आहिनि, ही रईस आहिनि, ऐं इन्हनि खे भला क़रीब कयां, एसि ताईं पंहिंजूं नज़रूं न पहुचा, इन्हनि मिसकीननि खां नज़रूं परे न कर, इन्हनि ग़रीबनि खां परे न कर, जिन सुबुह शाम पंहिंजे रब खे सॾियो आहे। छा जे करे तूं इन्हनि मिसकीननि ग़रीबनि खे छॾे करे पंहिंजे नज़रुनि खे वधाए करे उन्हनि सरदारनि ऐं क़ौम कुरैश जे सरदारनि ताईं पंहिंजूं नज़रूं ॼमाए रखंदे, पोइ असां सम्झूं था तोखे दुनिया जी तलब आहे, दुनिया जो सींगार खपे। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर वला तुतिअ मन अग़फलना क़ल्बहु अन ज़िक्रिना, ऐं उन जो चयो न कर जंहिं ॻाल्हि कई तई मिसकीन ग़रीब छो था वेहनि। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर उन जो चयो न कजां जंहिंजे दिलि खे असां पंहिंजे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾियो आहे, जिन जे दिलनि ते असां मोहर लॻाए छॾी आहे, जिन जूं दिलूं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां दीन इस्लाम खां कटिजी चुकियूं, उन्हनि खे परे न कजां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, इहे ई जेके जिनखे अल्लाह ताला में उमेद आहे, आख़िरत जे ॾींहं ते यकीन आहे, ये अल्लाह के ज़्यादा ज़िक्र करण वारा आहिनि, यादि करण वारा आहिनि अल्लाह ताला के, अल्लाह जो ज़िक्र करण वारा आहिनि। इन्हनि खे परे न कजां। तमाम मुश्किलात में, तकलीफ़ में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी उन्हनि इताअत कई हुई। जेके अचनि त ठीकु आहे, न त इन्हनि मिसकीननि ग़रीबनि खे पंहिंजे पाण खां धिकार जा, न परे न कजां। अल्लाह ताला जी नज़र क़ौम ऐं कबीलनि ऐं ज़ातियुनि ते न आहे, ही कहिड़ी ज़ात जो आहे, ही कहिड़ी क़ौम जो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, जेको शख़्स पंहिंजी ऊची क़ौम चाहे थो दुनिया जे अंदरि पंहिंजो नालो कढाइण जे लाइ, पंहिंजो हसब ऐं नसब मिटाए थो, उहो पंहिंजे माउ पीउ खे गार थो ॾे। घणा माण्हू पंहिंजी ज़ात लिकाईंदा, छुपाईंदा, जेका ज़ात क़ौम आहे, वरी उन जॻह ते ॿी का ज़ात ॿुधाईंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि बनु किंदा कबीले जो हिकिड़ो वफ़द आयो हो सन 9 हिजरी खां पोइ इस्लाम क़बूल करण जे लाइ। उन वफ़द जो अॻवान जेको हो अशास बिन कैस हुयो। जेॾी महिल उन्हनि इस्लाम क़बूल कयो त अशअम बिन कैस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण लॻो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे त ख़ुशी अहिड़ी थी आहे, हिकिड़ी ख़ुशी त मूंखे इहा आहे त असां इस्लाम क़बूल कयो, ॿी ख़ुशी इहा आहे तव्हांजो कबीलो यानी नसब, उन नसब सां असांजो नसब मिले थो। अशअस बिन कैस छो पियो ईअं चवे? हुनखे हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब वारो वक़्तु जाहिलियत वारो यादि हुयो, न त अल्लाह जे रसूल साहब जो नसब ॿियो आहे, हिननि जो नसब ॿियो आहे। हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब जॾहिं अञा इस्लाम क़बूल न कयो, जाहिलियत वारो दौर हुयो, तॾहिं उहो ऐं हज़रत रबीअ बिन हारिस, हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ऐं रबीअ बिन हारिस, इहे ॿई ॼणा तिजारत कंदा हुआ, वापार कंदा हुआ। पोइ कंहिं इलाइक़े में वेंदा हुआ न, पोइ हिते हिकिड़ो ऊचो ख़ानदान जंहिंजे बारे में अशअस बिन कैस पियो चवे, उन जो सॾाईंदा हुआ, चवंदा असांजो तालुक उन्हनि कबीलनि सां आहे। हालांकि कोन हूंदो, पर पंहिंजो हिकिड़ो रोब वधाइण जे लाइ, पंहिंजी इज़त वधाइण जे लाइ चवंदा असांजो ख़ानदान उन्हनि सां तालुक आहे, जेका शाही ख़ानदान सॾिबो उन वक़्तु, मशहूर ख़ानदान हुयो।
अशअस बिन कैस चयो अल्लाह जा रसूल जॾहिं तव्हांजे चाचे ईअं चयो मतिलबु त तव्हांजो तालुक़ बि उन्हनि सां असांजो तालुक़ बि उन्हनि सां आहे इन करे त मूंखे इहा बि ख़ुशी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन ॾे मुस्कुराए निहारे छा फरमायो पाण फरमायूं ऐं अशअस बिन कैस ऐं उन ख़ानदान जो न आहियां मुंहिंजो नसब नामो उन ताईं नथो पहुचे जेके वक़्त जा बादशाह हुआ या शाही ख़ानदान जे करे उन्हनि जी दुनिया जे अंदरि माण्हू इज़त कंदा आऊं त नज़र बिन किनाना जे ख़ानदान जो आहियां आऊं पंहिंजो ऊचो ख़ानदान पंहिंजो ख़ानदान छॾे ॿिए ॾांहुं निस्बत कयां त आऊं पंहिंजी माउ में मतिलबु त शक कयो मूं या आऊं पंहिंजो नसब तब्दील करे पंहिंजे पीउ खे लॼाईंदुसि न पंहिंजे पीउ जी निस्बत न छॾींदुसि अल्लाह रब्बुल आलमीन जेका क़ौम बनाई आहे अल्लाह रब्बुल आलमीन जेको नसब ॾिनो आहे ऐं उहो ई नसब ॿुधाईंदो रहंदुसि पाण फरमायूं जेको शख़्स न पंहिंजो नसब नामो मटाए थो उहो सम्झो पंहिंजी माउ खे गार थो ॾे पंहिंजे पीउ खे उनजे नसब खे बि तब्दील करे इज़त ख़ातिर जीअं अॼुकल्ह बि ईअं थींदो आहे न हज़रत अब्बास उन वक़्तु अञा जाहिलियत जो दौर हो मुस्लमान त न थिया हा अल्लाह जे रसूल जो चाचू आहे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अॼुकल्ह बि तव्हां ॾिसो त पंहिंजो रोब वधाइण जे लाइ पंहिंजी इज़त कराइण जे लाइ को माण्हू कंहिं अहिड़े इलाइक़े में वञे जंहिं इलाइक़े में जाहिलियत हुजे जंहिं इलाइक़े में बुत परस्ती हुजे जंहिं इलाइक़े में पीर परस्ती हुजे पीरी मुरीदी हुजे मुर्शिद खे नऊज़ बिल्लाह अलैहि छा दर्जो ॾींदा आहिनि सैयद ज़ात खे कई अहिड़ा माण्हू उते उन्हनि इलाइक़नि में नवां महिमान थी वेंदा हिकिड़ी राति लाइ ॿिनि ॾींहंनि जे लाइ पोइ उहे सैयद वञी सॾाईंदा आहिनि त असां सैयद आहियूं पोइ हिनखे पका त ही हूअं ई जाहिल आहिनि इहो कोन पुछंदा त हिन जो हसब नसब छा आहे ही कहिड़ी क़ौम जो आहे ही जलालाणी आहे ही मलाणू आहे ही माछी आहे ही मलाह आहे ही केरु आहे ही मुस्लमान आहे गैर मुस्लिम आहे भीला बागड़िया कोलिया केर पर ही सिर्फ़ु उन्हनि जे अॻियां वञी चवंदो आऊं सैयद आहियां फौरन उन जे अॻियां झुकी पवंदा ऐं उनखे खट ते विहारींदा उनजे पेरनि खे चुमंदा छो त इहे बुत परस्त पीर परस्त शख़्सनि जी इहा आदत हूंदी आहे हू का तहक़ीक़ न कंदा आहिनि बसि ॿुधूं त ही सैयद सगोरो आहे ही शाह साहिबु आहे इज़त वधाइण जे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो अगर जेकॾहिं मुंहिंजे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब या कंहिं बि मुंहिंजे नस्ल जे मुंहिंजे हसब नसब मां कंहिं बि शख़्स अगरि कंहिं शख़्स कंहिं जॻह ते वञी ऐं पंहिंजो अलॻि को क़बीलो बनायो उन सां मुंहिंजो तालुक़ न आहे मुंहिंजो मतिलबु इहो आहे ऐं नज़र बिन किनाना मां आहियां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि पंहिंजो नसब न मटाईंदो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो तरीक़ो उसवाए हसना कुरैश वारा चवण लॻा ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिननि खे उथारींदे त असां ईंदासीं अल्लाह ताला सख़्ती सां मना कई ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भले को बिलाल हबशी शीदी छो न हुजे सलमान फारस जो छो न हुजे सुहैब रूम जो छो न हुजे आहिनि मिस्कीन ऐं ग़रीब ऐं के ग़ुलाम हुआ जेके आज़ाद थी आया आहिनि अल्लाह ताला फरमाए थो इन्हनि जे क़ौमुनि ते नज़र कान्हे का इन्हनि जे क़बीलनि ते नज़र कान्हे का अल्लाह जी नज़र दिलनि ते आहे इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम तव्हां में इज़त वारो उहो आहे अल्लाह जे नज़दीक जेको तक़वा जो मालिक आहे जेको परहेज़गार आहे त अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तहक़ीक़ तव्हांजे लाइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगीअ में सुहिणो तरीक़ो तव्हांजे लाइ उहो ई आहे इन खां वधीक ॿियो को तरीक़ो न आहे इन खां अलावा को ॿियो तरीक़ो अख़्तियार कंदव त अल्लाह ताला वटि बि क़ाबिल क़बूल न आहे
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत के अपनायो। जै अल्लाह के राज़ी अल्लाह जे रसूल के राज़ी कयो उन्हें अल्लाह के राज़ी कयो। जै अल्लाह जे रसूल के नाराज़ कयो उन्हें अल्लाह ताला के नाराज़ कयो। हिकड़ी मशहूर हदीस सही मुस्लिम में हजरत मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह ताला अन्हु, सैयदना मिक़दाद बिन असवद मिस्कीन गरीब सहाबी, फरमाए तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि असां मौजूद हुआसीं, आयासीं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि, एतरी गुरबत ऐं मिस्कीनी हुई, असांजो ही हाल थी वियो जो बुख जे करे कननि जी समाअत घटि थी वई, अखियुनि जी बिसारत घटि थी वई। कननि खां ॿुधणु घटि थी वियो, अखियुनि खां ॾिसणु घटि थी वियो। छाजे लाइ? बुख जी वजह सां। असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा वटि वेंदा हुआसीं। असां 3 साथी हुआसीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा वटि वञूं पिया पर कोई तवज्जो न पियो ॾे। हिननि जो बुख अहिड़ी हालत कई आहे। पर हिकिड़े ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि असां वियासीं, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे असां ॿुधायो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन वक़्तु त असांजी बुख अहिड़ी हालत कई आहे जो कननि जी समाअत ख़तम थी वई आहे, अखियुनि मां रोशनी घटि थींदी पई वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे घर जे तरफ़ असांखे वठी विया। 3 साथी हुआसीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जूं 3 बकरियूं हुयूं, पाण फरमायूं ये 3 बकरियूं उन्हनि जो खीर ॾुही रखो त असां सभु पीऊं था। साहबी फरमाए तो 3 त असां ॼण ऐं 4थों अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां उन बकरियुनि मां रोज़ानो खीर ॾुही राति जो असां साथी पीअंदासीं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लाइ उहो खीर असां रखी छॾींदा हुआसीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम रात जे आखिरी हिस्से में देर सां ईंदा हुआ। रात जे आखिरी हिस्से में देर सां अल्लाह जा रसूल उन वक़्तु ईंदा जॾहिं तहज्जुद जी निमाज़ पढ़णी हूंदी हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ईंदा हुआ असां ते अची सलाम कंदा ऐं अल्लाह जे रसूल जो सलाम जो अंदाज़ बि अहिड़ो हुयो जो कंहिंजी निंड बि न फिटे ऐं जेकॾहिं को जागे त उहो बि जवाबु ॾेई वठे। इहो अंदाज़ अल्लाह जे रसूल जो हो। यानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे एतिरो ख़्यालु हूंदो, पाण त इबादत जे लाइ उथंदा, नफ़िली इबादत आहे, ॿियो केरु आराम करे रहियो आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े अंदाज़ में अची सलाम कंदा जो कंहिंजी निंड न फिटे ऐं जेकॾहिं को जागे पियो त उहो सलाम जो जवाबु वास्ते ॾेई वठे ऐं उहो ॿुधे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सलाम कंदा उन खां बाद में निमाज़ पढ़ंदा हुआ। निमाज़ अदा करण खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खीर वारे थाम जे तरफ़ वेंदा हुआ जंहिंजे मथां ढक ॾेई छॾींदा हुआसीं। उन ढक खे हटाए करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खीर पीअंदा हुआ। हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो हिकिड़ी राति शैतान मूंखे बरगलायो। ऐं मिक़दाद तव्हां मिस्कीन ग़रीब, तव्हांजे पेट में तेतिरो खाधो बि न आहे, इन खीर मां छा थींदो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जेको खीर था रखो इहो मिक़दाद तूं पी छॾ। अल्लाह जे रसूल खे खीर जी ज़रूरत कान्हे, छो त पाण अंसार मां थी अचनि था। अंसार जा साहबा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खाधे जो बि इंतज़ाम कनि था, अल्लाह जे रसूल खे हदिया ऐं तोहफ़ा बि ॾियनि पिया। तव्हां त मिस्कीन ग़रीब, तव्हां वटि का शइ कान्हे का, तूं खीर पी छॾ। अल्लाह जे रसूल खे इन खीर जी ज़रूरत कान्हे। हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो शैतान अहिड़ा त विसविसा मुंहिंजे दिलि में ॾिना जो मूं देर ई न कई, खीर पी छॾियमि। पर खीर पीअण खां बाद में आउं परेशान थी वियसि ऐं इहो ख़ुदि शैतान मूंखे पिशेमान करणु लॻो, मूंखे डिॼारणु लॻो।
चवण लॻो ईअं दिलि में चवां पियो, ईअं पियो शैतान मूंखे चवे मिक़दाद तूं छा कयो, तूं त नाफ़रमान थी वएं, अल्लाह जे रसूल जो खीर पयल आहे। हाणे जॾहिं रसूल निमाज़ जे लाइ ईंदो ऐं खीर अची ॾिसंदो त न हूंदो, तोखे बददुआ कंदो, तूं त हलाक थी वेंदे, तूं बर्बाद थी वेंदे। अॼु रसूल जे दिलि मां तुंहिंजे लाइ बददुआऊं निकिरंदियूं। हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत अहिड़ी थी वई जो आऊं परेशान थी वियसि। आराम करण जे लाइ बि चादर एतिरी ही जो पेर ढकियां त मुंहुं ज़ाहिर पियो थिए, मुंहं ते ढकियां त पेर ज़ाहिर पिया थियनि। पर इन हालत में जॾहिं इहा शैतान विसविसा दिलि में विधा, मुंहिंजी निंड फिटी वई। हाणे आऊं छा कयां? इहो अल्लाह जे रसूल जे अचण जो बि टाइम थियण वारो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आया, हस्बे मामूल जीअं सलाम अची कयूं, आहिस्ते आहिस्ते सलाम कयूं। आऊं त जागिस में मूं दिलि में त जवाबु ॾेई छॾियो, पर मूं ॾिठो त अल्लाह जा रसूल अॼु छा था कनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम निमाज़ तहज्जुद अदा करण खां बाद में, यानी जेके बि नफ़िल पढ़ना आहिनि उहे नफ़िल अदा करण खां बाद में अल्लाह जा रसूल आया उन खीर जी जॻह ते। जेॾी महिल उनजो ढक लाथऊं त खीर हुयो ई कोन्हे। हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अखियूं मुबारक आसमान जे तरफ़, हथ भी मथे आसमान जे तरफ। मूं चयो मिक़दाद अॼु बर्बाद थी वें, हलाक थी वें। अल्लाह जा रसूल इजो त तोखे बददुआ कंदा, तो अल्लाह जे रसूल के जे लाइ रोज़ानो खीर रखंदो हुए। अॼु तोखे छा थी वियो? तुंहिंजे दिलि में शैतान इहो विसविसो पैदा कयो। अल्लाह जा रसूल अॼु खीर खाइण जे लाइ आया, पर उहो खीर न हुयो। उन वक़्तु हज़रत मिक़दाद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मूं कन ॾिनो त अल्लाह जा रसूल छा था मूंखे बददुआ कनि। उन वक़्तु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ही अल्फाज चया, ऐ मुंहिंजा अल्लाह, जो मूंखे खाराए थो तूं बि उनखे खारा। मुंहिंजा अल्लाह, जेको मूंखे पीआरे थो तूं बि उनखे पीआर। ये अल्फाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मां निकिता। फरमाए थो, उन वक़्तु ई आऊं मूं चादर खईं, चादर मज़बूत जिस्म सां ॿधुमि, हथ में काती खणी बकरिन जे वाड़े में वयसि। ताजो अॼु बकरिन में खीर त न हूंदो, जो सारो खीर असां थांव में ॾुही रखी छॾियोसीं। हाणे त कंहिं बि बकरी में खीर न हूंदो, बकरी खे ज़बह थो कयां, अल्लाह जे रसूल लाइ गोश्त थो तयारु कयां। फरमाए तो जेॾी महिल आऊं जंहिं बकरी के ज़बह करण जे लाइ छुरी खणी अॻिते वधियो आहियां, ॾिठुमि त बकरी जा थण खीर सां भरिया पिया आहिनि। वरी ॿियनि ॾे नज़र कयमि त सभिनी बकरियुनि में खीर सां थण भरिया पिया। उन वक़्तु आऊं वयसि अज़वाज मुतहरा जे खीर वारो थांव, जेको अल्लाह जे रसूल जे घर वारनि लाइ बीबियुनि लाइ असां खीर मोकिलींदासीं, उहो उन्हनि मां हिकिड़ो थांव मूं खयो आहे। उहो थांव खणी करे खीर ॾुही आयुसि। थांव खीर सां भरिजी वियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां जी मूं पेश कयो आहे। अल्लाह जा रसूल खीर पीओ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर पीतो। ॿियो दफ़ो वरी मूंखे जो ॾिनो, मूं फरमायो, मूं चयो अल्लाह जा रसूल ॿियो दफ़ो पीओ। अल्लाह जे रसूल ॿियो दफ़ो खीर पीतो। पाण फरमायूं, हाणे मूंखे ढव थी वियो, तूं पी। चवे तो जेॾी महिल नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे ढव थी वियो खीर जो, मूं बि पी। पोइ एॾी त ख़ुशी कई। मूं चयो मिक़दाद, थोरो अॻु में त तूं हलाक पे थी वएं, पर अल्लाह जे रसूल जी हाणे ख़ुशी ऐं उहा दुआ जा अल्फाज़ जॾहिं मूं ॿुधा हुआ, ऐं मुंहिंजा अल्लाह जेको मूंखे खाराए उनखे खारा, जेको मूंखे पीआरे उनखे पीआर। अल्लाह जे रसूल जी ज़ुबान जा लफ़्ज़ हाणे आऊं त अल्लाह जे रहमत में अची वियसि। उन वक़्तु मुंहिंजी कैफ़ियत ख़ुशी में या थी जो आऊं खिलंदो खिलंदो ऐं ज़मीन ते लेटी पयसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो, फरमायो मिक़दाद तोखे छा थी वियो? छाजे लाइ पियो ईअं करीं? सारो वाक़ियो ॿुधायमि। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु राति मूंसां ही वाक़ियो थियो आहे। शैतान मूंखे बरगलायो, खीर पी छॾ। अल्लाह जे रसूल खे हिन जी ज़रूरत कान्हे का, छो शैतान ईअं ई कंदो आहे न, गुनाह कराए पोइ पाण वरी साफ़ थी चवंदो आहे, ज़ालिम तो गुनाह कयो, आऊं त अल्लाह खां थो ॾिजां।
कमसल शैतान इज़ क़ाल लिल इंसान इकफुर फलम्मा कफ़र क़ाल इन्नी बरीउम मिनका इन्नी अख़ाफ़ुल्लाह रब्बल आलमीन फ़कान आक़िबतहुमा अन्नहुमा फ़िन्नार ख़ालिदैन फ़ीहा व ज़ालिका जज़ाउज़ ज़ालिमीन। मिसाल शैतान जो आहे जॾहिं इंसान खे गुनाह थो कराए, इंसान के ॾोह तो कराए, ॾोह ते उभारे तो, अल्लाह जी नाफ़रमानी तो कराए। उन नाफ़रमानी करण खां बाद में उहो माण्हू जॾहिं गुनाह कंदो आहे, गुनाह खां बाद में शैतान उनखे परेशान कंदो आहे, पिशेमान करे चवंदो आहे यार तोखां आऊं बेज़ार आहियां, ज़ालिम तो गुनाह कयो आहे, आऊं तोखां बेज़ार आहियां, अल्लाह जहान जे रब खां आऊं डिॼां थो। ईअं भॼी वेंदो आहे। अल्लाह फरमाए थो हीउ ज़ालिम मूंखां डिॼे थो, गुनाह भी कराए पियो, मूं हिनखे क़यामत ताईं मोहलत ॾिनी आहे। हाणे इहो शैतान ऐं उहो गुनाहगार जंहिं सॼी ज़िंदगी शैतान जे चवण ते अल्लाह जी नाफ़रमानी कई, अल्लाह ताला फरमाए थो इहे ॿई जहन्नमी आहिनि, ॿई जहन्नम में हूंदा। फ़कान आक़िबतहुमा फ़िन्नार ख़ालिदैन फ़ीहा, हमेशह अल्लाह ताला इनखे जहन्नम में मोकिलींदो, शैतान ऐं उन जा पोइ लॻाए। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में सूरत काफ़ में फरमायो कान मिनल जिन्न फफसक़ अन अम्रि रब्बिही अफतत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी व हुम लकुम अदुव्व बि'स लिज़्ज़ालिमीन बदला। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इहो शैतान तव्हांजो दुश्मन आहे। छा तव्हां इन इब्लीस खे जंहिं मुंहिंजी नाफ़रमानी करे आदम खे सजदो न कयो हो, छो त इहो इब्लीस मलाइकनि मां न हुयो, इन जी कौम, इन जी जेका जिन्स शैतान जी जिन्स जिन्नात मां आहे, इहो जिन्ननि मां हुयो। अल्लाह ताला कुरान में फरमाए थो छा फतत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु मिन दूनी औलिया, छा इन शैतान खे ऐं उन जे औलाद खे तव्हां अल्लाह जे मुक़ाबले में पंहिंजो दोस्त बनायो आहे? शैतान जे पोयां उन जे औलाद जे पोयां लॻायो। शैतान जीअं तव्हांखे गुनाह पियो कराए, उन जे चवण जे मुताबिक़ मूं अल्लाह जी नाफ़रमानी पिया कयो, ख़बरदार इहो शैतान तव्हांजो दुश्मन आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के सहाबी फरमाए थो मूं चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु ख़ुशी जी एतिरी इंतिहा आहे जो मुंहिंजी हालत आउं पंहिंजे पाण खे संभाले नथो सघां, जो अज रात मूंसां ही वाक़ियो पेश आयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐ मिक़दाद, ही सब कुछ अल्लाह जे तरफ़ां हिकु रहमत हुई, अल्लाह ताला जे तरफ़ां तुंहिंजे मथां रहमत नाज़िल कई। जिन बकरिन में खीर ही न हो का उम्मीद न हुई, उन्हनि जे थणनि खे बि अल्लाह ताला खीर सां भरे छॾियो। या अल्लाह जी रहमत नाज़िल थी हुई, तुझी परेशानी, तुझी पिशेमानी। पाण फरमायो तो मूंखे अॻ में छो न ॿुधायो त ही ॿ तुंहिंजा साथी ॿिया बि जेके इनखे उथारियूं आहे, खीर पियारियूं आहे। मूं चयो अल्लाह जा रसूल कसम आहे उन ज़ात जो जंहिं तव्हांखे हक़ सां मोकिलियो आहे, बसि मूंखे रहमत मिली वई अल्लाह जी, ऐं इन में ख़ुशि आहियां। हाणे ॿिया ॼाणनि ॿियनि जो कमु ॼाणी। अल्लाह जा रसूल मूंखे त वॾो ख़तरो हुयो किथे अल्लाह जे रसूल जी ज़ुबान मां या दिलि मां मुंहिंजे लाइ बददुआ न निकिरे। इहे शख़्स हा जिन खे एतिरो ख़तरो हो त अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी थींदी, असां बर्बाद थी वेंदासीं, हलाक थी वेंदासीं, पर असांखे का परवाह ई कान्हे का। ख़ुशियुनि जो टाइम ईंदो आहे, अल्लाह जे रसूल जी इताअत विसरी वेंदी आहे। जंहिं शइ में असांखे फ़ाइदो न नज़र ईंदो आहे, पोइ चवंदा आहियूं अल्लाह जे रसूल जी इताअत था कयूं। जॾहिं ॾिसंदा आहियूं त असांखे नुक़सानु महसूसु पियो थिए, या त दुनिया में हिन में असांजे लाइ ख़ुशी महसूसु नथी थिए, अल्लाह ताला फरमाए थो इहो राग, इहे गाना, इहे साज़ शैतान के ख़ुशि करण वारा ऐं शैतान जो सॾु हूंदो आहे ख़ासि। अफ़तत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया, अल्लाह जे रसूल खे छॾे इन इब्लीस जे औलाद खे ख़ुशि था कयो। साईं शादियुनि जो मौसम आहे, शादियुनि जो टाइम आहे, ही सीज़न आहे,
इन में ख़ुशियूं कयूंसीं, कुझु थोरे टाइम लाइ छा थी पियो, पंहिंजी बर्बादी पियो करे। छा थी पियो? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ पियो करे। अल्लाह जे रसूल जी इताअत इहा हूंदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमाए थो, इन्नमा कान कौलल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना व उलाइका हुमुल मुफ़्लिहून व मन युतिइल्लाह व रसूलहू व यख़्शल्लाह व यत्तक़ि फ़उलाइका हुमुल फ़ाइज़ून। सूरत नूर में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, मोमिन त उहे हूंदा आहिनि, मोमिन असुल मुस्लमान उहे हूंदा आहिनि जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां उन्हनि खे सॾियो वेंदो आहे। अल्लाह जो सॾु थींदो आहे, रसूल जो सॾु थींदो आहे, अल्लाह जो फरमान पहुचंदो आहे कननि ताईं, अल्लाह जे रसूल जी हदीस कननि ताईं पहुचंदी आहे, आवाज़ ॿुधंदा आहिनि। लियहकुम बैनहुम, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ां ऐलान हूंदो आहे, अचो तव्हांजे विच में फ़ैसिलो कयूं। उन वक़्तु मोमिन छा चवंदा आहिनि? यक़ूलू समिअना व अताना, उन्हनि जो आवाज़ इहो हूंदो आहे, उन्हनि जो चवण इहो हूंदो आहे, असां ईमान आंदो ऐं असां इताअत कई। जॾहिं असां ईमान आंदो आहे, असां मुस्लमान आहियूं त असांखे इताअत लाज़मी करणी आहे। इताअत खां सवाइ कोई मुस्लमानी कंहिं कम जी कान्हे का। उलाइका हुमुल मुफ़्लिहून, अल्लाह ताला फरमाए थो इहे ई कामयाब आहिनि, इहे ई कामयाब आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी इताअत करण वारा, उन तरीक़े खे अपनाइण वारा सहाबा किराम जी ज़िंदगी ॾांहुं असां ॾिसूं। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा, उन वटि महिमान आयो आहे। हिन हदीस खे शेख अलबानी रहमहुल्लाह सिलसिला सहीहा में ज़िक्र कयो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा वटि महिमान आयो, ताबई आहे। हज़रत कुज़ा रहमतुल्लाह अलैह, हज़रत कुज़ा रहमतुल्लाह अलैह उन जो महिमान आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा उनखे रुख़्सत करण जे लाइ उन सां गॾु पिया वञनि, उनखे अलविदा करण जे लाइ। उनखे अलविदा कयूं, उनखे रुख़्सत कयूं, पर हिननि अल्फाज़नि सां फरमायूं, अस्तौदिउकल्लाहु दीनक व अमानतक व ख़वातीम अमलुक। आऊं तोखे अल्लाह रब्बुल आलमीन जे सुपरद कयां, तोखां मोकिलायां पियो। आऊं तोखे अल्लाह जे हवाले थो कयां, तोखे ऐं तुंहिंजे ईमान खे, तुंहिंजे दीन खे, तुंहिंजी अमानत खे ऐं तुंहिंजे अमल खे ऐं अल्लाह जे हवाले थो करे छॾिया। हाणे मोकिलाइण महिल उन वक़्तु छा था चवनि? ऐं मुंहिंजा महिमान, आऊं तोखे ईअं त रुख़्सत पियो कयां जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मूंखे हिकिड़े दफ़े ईअं ई किॾां मोकिलियो हुयो कम सां, ईअं ई अलविदा करण जे टाइम ते अल्लाह जे रसूल इहे ई दुआ जा अल्फाज़ चया हा। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाहु अन्हुमा जी सारी ज़िंदगी कोशिश कंदा हा त दुनिया जो जेको मामिलो हुजे या दीन जो मामिलो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े सवारो हुजे, अल्लाह जे रसूल जी इत्तिबा हुजे, अल्लाह जे रसूल जी उन में इताअत हुजे। इनखे चइबो आहे इताअत। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो सॾु ते फौरन उनखे क़बूल करे, उन में सुस्ती न करे। इन जे लाइ मिसाल
सही बुखारी में हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो तमाम वॾो हिकिड़ो मिसाल आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत मिस्ता बिन उसासा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नंढे हूंदे खां वठी संभालींदो, उनजी कफ़ालत कंदो, खाधो पीतो कपिड़ो लटो राशन सभु कुझु उनखे उनजी अमड़ खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु संभालींदो। पर उहो वक़्तु बि आयो जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु कसम खणी फरमायो, अॼु खां बाद में आउं मिस्ता खे कुझु बि न ॾींदुसि। कहिड़ो ॾुख हुयो, कहिड़ो अफ़सोस हुयो, कहिड़ो सदमो दिलि खे पहुतो आहे जो बचपन खां वठी जंहिंखे संभाली उन कहिड़ो ॾुख पहुचायो आहे। तमामु वॾो ग़म हुयो, वॾो ॾुख हुयो। उहो ही हुयो त जॾहिं उम्मुल मोमिनीन सिद्दीक़ाए काइनात सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा ते जेका तुहमत लॻाई वई हुई, कूड़ो इल्ज़ाम लॻायो वियो हो, उन्हनि मुनाफ़िक़नि इल्ज़ाम लॻायो, पर उन्हनि खे सच सम्झण में हज़रत मिस्ता बिन उसासा बि शामिल हो, जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह जो क़रीबी रिश्तेदार, ऐं उनखे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ॾींदा वठंदा, सारो ख़र्च उनजो खणंदा हुआ, ॾींदा हुआ उनखे। जॾहिं उहो शरीक थी वियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह खे ख़बर पई, अल्लाह ताला क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं त उहे शख़्स जेके पाक दामन बीबी ते जिन तुहमत लॻाई आहे, जिन कूड़ खे सच सम्झो आहे, इन्हनि सभिनी खे 80 कोड़ा लॻायो। अल्लाह ताला हद मुक़ररु कई, सूरत नूर वञी पढ़ो, 80 कोड़ा लॻायो। ऐं ख़बर पइजी वई ही माण्हू शरीक आहे हुन में। अज़ान पई अचे, इंशाअल्लाह अज़ान अचे। रब्बुल आलमीन वही नाज़िल कई त जिन बि उम्मुल मोमिनीन ते इल्ज़ाम लॻायो आहे, तुहमत लॻाई आहे, उन्हनि खे सज़ा मिले, ऐं उन्हनि जा नाला बि ज़ाहिर थी विया त ही माण्हू शरीक हुआ। हज़रत मिस्ता बिन उसासा रज़ी अल्लाह अन्हु जो नालो अची वियो त ही बि शरीक हुयो, जंहिंजे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ॾुख में कसम खणी चयो त अॼु खां बाद में हिनखे को बि ख़र्च न ॾींदुसि। लाज़मी हिकिड़ो माण्हू एॾो अहसान करे, असां कंहिंते थोरा कयूं, कंहिंखे संभालियूं, कंहिंजो घणो ख़्यालु रखूं, पछाड़ी उहो असांखे ईज़ाए बग़ैर वजह जे असांखे ॾुख ॾिए त लाज़मी इंसान जे दिलि में थींदो आऊं हिन ते हेॾा अहसान पियो कयां, पोइ बि हिन मुंहिंजो क़दुरु न कयो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कसम कयो त हिनखे कुझु न ॾींदुसि। अल्लाह ताला वही नाज़िल कई, वला यअतलि उलुल फ़ज़्लि मिनकुम वस्साअति अन युतू लिल क़ुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन इल्ला याफू व यस्फू। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त तव्हांजे लाइ जाइज़ नाहे जो तव्हां कसम खणो, साहिबे वसात, साहिबे माल, साहिबे हैसियत जे लाइ इहो जाइज़ नाहे त हू कसम खणनि त मिस्कीननि खे न ॾींदासीं या मुहाजिरीन खे न ॾींदासीं। अल्लाह ताला फरमाए थो त दरगुज़र कयो ऐं माफ़ कयो। छा नथा तव्हां पसंदि कयो इन ॻाल्हि खे त तव्हां कंहिंखे दरगुज़र करे माफ़ करे छॾींदव ऐं तव्हां उनखे ॾींदा रहंदव अल्लाह जे रस्ते में, त अल्लाह ताला बि तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कयो। छा इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि न आहे? जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि इहा आयत नाज़िल थी, अल्लाह जे रसूल ॿुधाई, उन वक़्तु सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु रुजू कयो, ऐं मुंहिंजा अल्लाह मूंखे माफ़ कजां, अॼु खां बाद में अल्लाह जो कसम आहे कॾहिं बि आऊं मिस्ता जो ख़र्च बंदि न कंदुसि। हुन खां ग़लती थी वई पंहिंजी जॻह ते, ऐं मामूली साहबी बि यानी घटि मक़ाम वारो बि न आहे, बदरी साहबी आहे,
हज़रत मिस्ताह बिन उसासा छो त इंसान खां ग़लती थींदी आहे। कूड़ खे एॾो त माण्हू फैलाईंदा आहिनि, एॾो मशहूरु कंदा आहिनि जो चङा भला सुठा माण्हू बि उनखे यकीन सां मञंदा आहिनि। एतिरो कूड़ पखिड़िजी वेंदो आहे, हर माण्हू जे ज़ुबान ते उहा ॻाल्हि हुजे, पछाड़ी को मस्जिद जो इमाम, निमाज़ी, हाजी, हाफ़िज़, आलिम, तहजुद गुज़ार अगरि चवे त यार ही ॻाल्हि मूं ॿुधी आहे, ॿुधण खां पोइ माण्हू चवंदो यार हिन माण्हू मूंसां ॻाल्हि कई आहे, यकीनन इहा ॻाल्हि आहे। पर इहा असांखे सोच कान्हे त जॾहिं असांजे अखियुनि उन ॻाल्हि खे न ॾिठो आहे, न कननि ॿुधो आहे, न हुयासीं, न को कंहिं सचे माण्हू खे ॾिठो आहे, पोइ असां अहिड़ी ॻाल्हि ते छो था यकीन कयूं? छो न कूड़ खे यकीन सां सम्झूं था कूड़ उहो सच थी वेंदो? अहिड़े शख़्स जे लाइ अल्लाह ताला 80 कोड़ा मुक़ररु कया आहिनि। आऊं या तव्हां गुनहगार का हैसियत नथा रखूं। सहाबा किराम जे लाइ अल्लाह फरमायो अगरि कंहिं कूड़ ॻाल्हि ते यकीन कयो त उन जे लाइ बि इहा सज़ा आहे। असां केतिरा कूड़ था ॾींहं में ॻाल्हायूं ऐं केतिरा कूड़ उन्हनि खे यकीन सां मञूं था। हिन वक़्तु इंटरनेट जो ज़मानो आहे, फेसबुक ॾिसो, छा न छा थी वियो आहे। केतिरियूं ॻाल्हियूं असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसूं पिया, ॿुधूं पिया। फेक वीडियो ठाहे करे कंहिं ते कूड़ ॻाल्हाए उनखे फैलायूं पिया। हू ॾिसण वारो देर ई नथो करे, बसि आङुर जो इशारो करे हिनखे फैलाए छॾियईं। केसि ताईं इहो कूड़ पखिड़िजी वियो, हिनखे इहा ख़बर कान्हे त मुंहिंजी हालत क़यामत जे ॾींहुं इहा थींदी जो मुंहिंजे वाछुनि खे चीरे जहन्नम जे उन छुरी ऐं काती सां अल्लाह ताला निड़ी ताईं उनखे यानी कटींदो रहंदो। ही उहो माण्हू आहे जेको कूड़ खे फैलाईंदो हुयो, कूड़ी ख़बर खे हलाईंदो हुयो। सोचे सम्झी का ॻाल्हि ॾिसूं जॾहिं असांजे अखियुनि न ॾिठो आहे। केतिरा पाक दामन मर्द, पाक दामन औरतूं कूड़े इल्ज़ाम में, कूड़नि तोहमतुनि ऐं शक जे बिना ते उन्हनि खे कारो करे उन्हनि खे मारियो वियो, उन्हनि खे क़त्ल कयो वियो। उन क़त्ल जी सज़ा छा हूंदी? कूड़नि ख़बरुनि ते हली करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी अगरि का मुनाफ़िकनि खां ख़बरूं ॿुधंदे उनखे जीअं थी सघे थो इंसान ख़तादार आहे, उम्मुल मोमिनीन खां का ख़ता थी हुजे, अल्लाह ताला सख़्ती सां मना छो कई? ॿियनि औरतुनि में त को शक करे सघे थो, आम औरत में त को शक करे, लेकिन नबी जूं घर वारियूं जेके आहिनि उन्हनि में त सवाल ई पैदा कोन्हे त अल्लाह जे रसूल जी घर वारी थी करे ऐं रसूल सां इहा ख़ियानत करे। ईअं कॾहिं बि न थी सघंदो। जेके बि नबी आया, जेके बि रसूल आया, अल्लाह ताला हज़रत लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ज़ाल जी सज़ा बि ॿुधाई आहे। नाफ़रमान हुयूं, कुफ़र जे हालत में मरी वयूं, लेकिन इन्हनि में इहा बदकारी जी कॾहिं बि खामी न हुई। छो त अल्लाह ताला पंहिंजे रसूलनि, पंहिंजे नबियनि जे इज़त खे क़ाइमु रखियो आहे। कॾहिं बि उन्हनि जे इज़त ते ॿियो हमिलो नथो करे सघे। हज़रत लूत ऐं नूह अलैहिस्सलाम, पढ़ो क़ुरान करीम जो तफ़सीर, उन्हनि जूं घरवारियूं नाफ़रमान त हुयूं पर ज़ानिया न हुयूं, बदकार न हुयूं, ॿिया उन्हनि में गुनाह जंहिंजे करे अल्लाह ताला उन्हनि ते अज़ाब मुक़ररु कयो आहे। पर ही रसूल जी घरवारी उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा, इहा त दुनिया में बि अल्लाह जे रसूल जी घरवारी, क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह जे रसूल सां जन्नत में गॾु हूंदी ऐं जंहिंजी सूरत जन्नत जे कपिड़े में वेड़े जिब्राइल अलैहिस्सलाम अची पेश कई आहे। त चङा भला सहाबा किराम बि कूड़नि ख़बरुनि खे ॿुधंदे उन्हनि चयो थी सघे थो इंसान ख़ता थी हुजे, पर मूं मिसाल छा जो पिए ॾिनो?
सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु के जेरी मले ने आयत जी खबर पईया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो तव्हां कसम न खणो जे करे तव्हां कसम खयो आ तो उनजो कफारो अदा कयो मिस्कीन नहीं गरीब नहीं मुहाजिरीन के तव्हां ॾियण में न ख़त्म न हथ बंद कयो ऐं दरगुज़र कयो माफ़ कयो अॼु मुंहिंजी केर बि न मञे मुंहिंजो क़दुरु बि न करे भले रिश्तेदार क़रीबी रिश्तेदार छो न हुजनि पर मूंखे घुरिजे आऊं त दरगुज़र कंदो वञा ऐं सब्र कंदो वञा अल्लाह ताला अॼु ॾियण वारो आहे ऐं पंहिंजे हथ खे न रोकियां ऐं ॾियण खां न रुकजां हू क़दुरु करे न करे अल्लाह ताला क़दुरु करण वारो आहे अल्लाह जी ज़ात खे जॾहिं उनखे क़दुरु थी वियो त पोइ दुनिया में दुनिया जी का परवाह कान्हे का इन्नमा कान क़ौलुल मुमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिही जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॾ खे क़बूल कयो उन वक़्तु ई चयूं आमन्ना सदकना आमन्ना व अताना असां ईमान आंदो असां इताअत कईसूं छो त असां मुस्लमान आहियूं असांखे इहो ई हुकुम आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत सुहैल बिन हंज़लिया रज़ी अल्लाह तआला अन्हु ग़ज़वा हुनैन में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां सफ़र में गॾा फरमाए तो देर थी वई रात थी वई सफ़र में हलंदे हलंदे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हुकुम फरमायो हिते तरसो निमाज़ अदा कयूं निमाज़ जो टाइम आहे राति जो उते पड़ाव करणो आहे आराम करणो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन निमाज़ अदा कराई उन टाइम ते हिकिड़ो सहाबी शह सवार घोड़े ते सवार सहाबी वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां आयो ऐं चवण लॻो अल्लाह जा रसूल ऐं तव्हां खां अॻिते वधी वियो हुउसि ॿ घाटियूं अॻिते क्रॉस करे वियो आहियां उन घाटी में मथे पहाड़ी तां मथां ॾिठो अथमि त जिन ॾांहुं असां हलूं पिया बनु हवाज़िन कबीले वारा जिन सां जंग आहे हुनैन जे मैदान में मूं ॾिठो त हुनैन जे मैदान में उहे माण्हू पंहिंजे ॿकरियुनि सां पंहिंजे उठनि सां पंहिंजे मर्दनि सां पंहिंजे औरतुनि सां सभु गॾु थी विया आहिनि ऐं आउं परे खां ॾिसी आयो आहियां पहाड़ तां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुस्कुरायो ख़ुशी में इज़हार कंदे फरमायूं इंशा अल्लाह अल्लाह ताला सुभाणे मोमिननि जे लाइ इहो माल गनीमत रखियो आहे पाण उन खां पोइ छा फरमायूं पाण फरमायूं अॼु तव्हां अॼु राति केरु पहिरो ॾींदो तव्हां मां सैयदना अनस बिन अबी मरसद गनवी रज़ी अल्लाह ताला अन्हु चवण लॻो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु राति आऊं पहिरो थो ॾियां शह सवारा घोड़े सवारा अल्लाह जे रसूल वन फरमायो वञ पंहिंजे घोड़े ते सवार थी मूं वटि अच रात जे पहरे जे लाइ हज़रत अनस बिन असवद हज़रत अनस बिन अबू मरसद गनवी रज़ी अल्लाह ताला अन्हु घोड़े ते तैयार थी करे आयो आहे हथियार खणी आयो आहे रात जे पहरे जे लाइ घोड़े ते सवार आहे अल्लाह जे रसूल फरमायो हाणे ने घोड़े तां लहणो न आहे निकिरी वञ हिन घाटी जे तरफ़ वरी ॿी घाटी ॾांहुं वञ परे परे ताईं नज़र कजां तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे परे ॾियण में का लापरवाही न थिए सैयदना अनस बिन अबी मरसद गनवी रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोड़े ते सवार कयो सॼी राति पहिरो ॾींदो रहियो हिकु घाटी खां ॿी घाटी ताईं फजर जी निमाज जो टाइम थियो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा के निमाज जो हुकुम कयो आहे सभु वुज़ू करे उते पहुता निमाज पढ़ण जे लाइ पाण फरमायूं ॾियो ख़बर निमाज खां अॻु में फरमायूं ॾियो ख़बर तव्हांजो शह सवार भाउ जेको पहरेदार उनखे कंहिं ॾिठो आयो आहे या न अल्लाह जा रसूल अञा वापसि न आयो आहे असां मां कंहिं बि उनखे न ॾिठो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम
बार बार उन घाटी जे तरफ निहारीन पया जितां उन जे अचण जो रस्तो आहे। एस ताईं जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिठो त हाणे निमाज़ जो टाइम वञण वारो आहे। पाण निमाज़ शुरू कयूं। निमाज़ में भी हुई तवज्जह, निमाज़ त पढ़ाए ख़त्म कयूं। सलाम खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी बि निहारियो उन तरफ़ रस्ते ॾांहुं त परे खां घोड़े सवार हिकिड़ो शख़्स अची रहियो आहे। पाण फरमायूं जो तव्हांजो साथी हिन हाणे वापसि मोटी रहियो आहे, अची रहियो आहे। हज़रत अनस बिन अबू मरसद गनवी रज़ियल्लाहु ताला अन्हु क़रीब आयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे अॻियां अची हाज़िर थियो आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खबर तो बुधाए। पाण फरमायो उते घोड़े ते अञा सवार लथो न आहे। छो? अल्लाह जे रसूल घोड़े ते सवार थियण जो हुकुम कयो, अञा लहण जो हुकुम न कयो आहे। सॼी राति घोड़े ते सवार आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ अनस दे खबर तू पहरो किथे ॾेई आए। अल्लाह जा रसूल ॿिन घाटिन में वयसि। परे खां नज़र कयमि पर को बि नज़र कोन आयो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा घोड़े तां लथो मुए? अल्लाह जा रसूल न सवाए निमाज़ जे लाइ ऐं जंग जे ख़्याल कज़ाए हाजत खां सवा कंहिं बि ॿिए मक़सद जे लाइ घोड़े तां न लथो आहियां। अल्लाह जे रसूल उन जे इताअत जो जज़्बो ऐं इत्तिबा जो जज़्बो छो त फरमाए थो जॾहिं तव्हां मूंखे घोड़े ते सवार कयो आहे हाणे सवाल ई पैदा कोन्हे लहां जेसि ताईं तव्हांजो हुकुम न थिए। अल्लाह फरमाए थो इहे अथव अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारा, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे सॾ खे क़बूल करण वारा। अल्लाह जे रसूल फरमायो ऐं पहरेदार आऊं तोखे बिशारत थो ॾियां कसम आहे उन ज़ात जो जंहिं मूंखे हक़ सां मोकिलियो आहे। तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब थी वई आहे। भले हिन खां बाद में को अमल न बि कर पर तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब आहे। जंहिं अल्लाह जे रसूल जी इताअत कई उनखे इहा बिशारत मिलंदी आहे। अल्लाह ताला उनखे जन्नती बनाए थो। सहाबा किराम खे इहा बिशारत जीअं न बदर वारनि खे मिली ए मालूमा शिअ्तुम फ़क़द वजबत लकुमुल जन्नह। ऐं बदरियो रसूल जा सहाबो जेके बदर में शरीक हुयो अल्लाह ताला तव्हांखे माफ़ करे छॾियो। हिन खां पोइ को अमल न बि कयो त बि तव्हां लाइ जन्नत लिखिजी वई। ऐं सहाबा किराम अहिड़ा न हुआ असां ऐं तव्हां जहिड़ो ईमान न हो उन्हनि जो। असां जहिड़े खे अगरि बिशारत मिले पंहिंजो हाल पिया ॾिसूं त पोइ त चवंदासूं बसि हाणे अमल काफ़ी थिया, हाणे जन्नत त लिखिजी वई। घणा अहिड़ा माण्हू बि अथव जिन खे इहा हदीस मालूम आहे, पढ़ियल लिखियल चङा भला के वक़्त जा आलिम बि बेअमल आलिम उहे वरी पंहिंजो दलील बनाईंदा आहिनि वाह निमाज़ नथो पढ़ी जवाब में छा चवंदो आऊं उमिरो करे आयो आहियां, आऊं हज करे आयो आहियां, आऊं साल रही आयो आहियां। ऐं तव्हांखे ख़बर आहे न बैतुल्ला में हिकु निमाज़ पढ़ण जो सवाबु केतिरो आहे। मस्जिद नबवी में निमाज़ हिकिड़ी निमाज़ जो सवाबु केतिरो आहे। आऊं त हेतिरियूं निमाज़ूं पढ़ी आयो आहियां ॾिसां थो मूं हिसाबु कयो आहे मुंहिंजी पूरी ज़िंदगी जा ॾींहं पूरा थी वेंदा मुंहिंजूं निमाज़ूं पूरियूं थी वयूं। अस्तग़फिरुल्लाह जाहिलियत वारो जवाबु आहे। ही त फज़ीलत बयान कई वई आहे त बैतुल्ला में हिकु निमाज़ जो हेॾो अजर, मस्जिद नबवी में हेॾो अजर, मस्जिद अक़सा में बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद में हेतिरो अजर। अल्लाह ताला त हिकिड़ो मक़ाम रखियो आहे, फज़ीलत रखी आहे। ईअं न त उते निमाज़ूं पढ़ी हाणे शुमार पियो करी हिसाब पियो करी त बसि मूं ते निमाज़ूं न आहिनि, न त उते हिकु बि निमाज़ माफ़ कान्हे का, उनजो हिकिड़ो फज़ीलत आहे।
साहबा किराम के जेकॾहिं इहा बिशारत मिली बदर में शरीक थियण वारो या आहे हुनैन में अॼु राति पहरे ॾियण वारा तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब आहे, को अमल न बि कर, पोइ साहबा छॾे ॾींदा न, पाण अॻिते अॻे खां बि वधीक अमल कंदा हा, अॻे खां वधीक अल्लाह ताला राज़ी थिए, अॻे खां वधीक अल्लाह जो शुक्र अदा कंदा हा। अहिड़े ई नमूने सां अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारा उहे शख़्स हुया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी, अॼु असांजी दिलि जी तमन्ना छा हूंदी आहे? सुकून वारी ज़िंदगी गुज़ारियूं, कुशादो ऐं बहितरीन घर हुजे, बहितरीन सवारी हुजे, बहितरीन पाणी हुजे, खाधो पीतो हुजे। साहबा किराम जी दिली ख्वाहिश इहा बि हूंदी हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो इनाम आहे उन शख़्स ते जंहिंजो घर कुशादो रहण जे लाइ आहे। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो इन शख़्स जंहिं ते अल्लाह जो इनाम आहे उनजो घर कुशादो ऐं उनजे सवारीअ जे लाइ सवारी बि हुजे। ऐं टी नेमत अल्लाह जी कहिड़ी आहे? अल्लाह जे रसूल फरमायो उनजी घर वारी नेकोकार हुजे, उनजो घर आबाद आहे। अहिड़े ई नमूने सां साहबा किराम बि इहा तमन्ना कंदा हुआ अहिड़ी जॻह ते ज़िंदगी गुज़ारियूं जिते ख़ुशी ई ख़ुशी में ज़िंदगी में इबादत कंदा रहूं। सिलसिले सहिया में इन हदीस के शेख अलबानी सहिया में ज़िक्र कयो आहे। हिकिड़ो सहाबी हो, सफ़र कंदे कंदे हिकिड़ी अहिड़ी घाटी मां गुज़र थियो, उते मिठे पाणी जो चश्मो ॾिठईं। उहो मिठे पाणी जो चश्मो ॾिसी दिलि में इहा तमन्ना कई त हाणे हिते थो लॾे अचां। आहे केरु कोन, पर हिन खां वधीक सरसब्ज़ इलाइक़ो, वणनि जी छांव आहे ऐं पाणी मिठो आहे, चश्मो आहे, हिन जॻह ते अची आबाद रही सॼी ज़िंदगी अल्लाह जी इबादत कयां, इन तमन्ना में। पर सोचणु लॻो न, चवे थो दिलि में चयमि त पहिरीं अल्लाह जे रसूल सां इहा हक़ीक़त कयां, छा अल्लाह जा रसूल मूंखे इहा इजाज़त ॾींदा त तन्हाई में अकेलाई में वञी उते रही ऐं सुठो पाणी ॾिसी सुठी जॻह ॾिसी ऐं उते अकेलो वञी इबादत कयां? छा अल्लाह जा रसूल मूंखे इजाज़त ॾींदा? आयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं सफ़र कयो हिकिड़ी घाटीअ में, बहितरीन चश्मो मिठो पाणी जो हो, दिलि चयो आहे त उते घर बनायां ऐं सॼी ज़िंदगी उते वेही इबादत कयां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो आइयो शौक़ रखण वारा मिठो चश्मो पाणी जो ॾिसी करे, बहितरीन इलाइक़ो ॾिसी करे रहण वारा, तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त अल्लाह जे रस्ते में वेही करे रुगो उथी बीहण जो टाइम जेको अल्लाह जे रस्ते में गुज़ारण एतिरो त वधीक आहे जो होॾां 60 साल अकेले इबादत करी, 60 साल अकेलो थी करे अल्लाह जे लाइ इबादत करी, निमाज़ूं पढ़ी, तहज्जुदूं पढ़ी, तस्बीह पढ़ी, तहमीद पढ़ी, तहलील पढ़ी, अल्लाह ताला खे सॾींदो रही। 60 साल जी ज़िंदगी हिकिड़े पासे, पर हिकिड़ो टाइम, हिकिड़ी घड़ी अल्लाह जे रस्ते में बीहण, अल्लाह जे रस्ते में जिहाद जे मैदान में बीहण, अल्लाह जे रस्ते में तकलीफ़ में हज जो सफ़र करण, अल्लाह ताला जे दीन जी तबलीग जे लाइ, क़ुरान ऐं सुन्नत खे पहुचाइण जे लाइ ही अल्लाह जे रस्ते में सफ़र आहे। पाण फरमायूं ऐं जमायत में रही करे जमायत खे लाज़मी पकड़े रखण, अमीर जी इताअत करण, इहे सभु ॻाल्हियूं हिन में अचनि थियूं। पाण फरमायूं एतिरो त तोखे फ़ाइदो ॾींदो जो 60 साल अकेलो तन्हाई में रही करे इबादत कंदे उहो अजर तोखे न मिलंदो। छा तूं चाहीं थो अल्लाह ताला तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे, अल्लाह ताला तोखे जन्नती बनाए छॾे? अल्लाह जा रसूल हा पाण फरमायूं त पोइ अल्लाह जे रस्ते में जिहाद कर। अल्लाह जे रस्ते में जिहाद करण वारो एतिरो टाइम जिहाद करे थो जेतिरो टाइम हिकिड़ी ॾाचीअ खे
खीर में ॾुहण में टाइम लॻंदो आहे। जंहिं एतिरो टाइम अल्लाह जे रस्ते में जिहाद कयो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो उन जे लाइ जन्नत वाजिब थी वई। तो सहाबा किराम इहो सोचींदा हुआ, पर वरी हर मशवरो अल्लाह जे रसूल सां, जो अल्लाह जो रसूल इजाज़त ॾे त ठीकु आहे, जे न त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जंहिं शइ में ख़ुशी आहे उनखे क़बूल कंदा, भले तकलीफ़ में गुज़ारे वञनि। अल्लाह जे रसूल सां या मोहब्बत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, मूंखे अफ़सोस आहे उन्हनि काफ़रनि ऐं फासिकनि इंसाननि ऐं जिन्ननि ते जिन मूंखे न सुञातो आहे। इहा हिकु तवील हदीस, वॾी हदीस आहे। साहबी फरमाए थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां आऊं हिकिड़े सफ़र में गॾु हुउसि, ऐं मके वारो सफ़र आहे, मके जो सफ़र आहे, यानी मके वारो को रस्तो आहे। उन सफ़र में आऊं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु आहियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ादिमनि में आहियां, ख़िदमत करण वारो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जूं टे अहिड़ियूं ॻाल्हियूं मूं इन सफ़र में ॾिठियूं जो अॼु ताईं कंहिं न ॾिठियूं हूंदियूं। अजीब मामला मूंखे नज़र आया। हाणे हू पंहिंजा वाक़िया टे कहिड़ा थो पेश करे। चवे थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु इन सफ़र में आया, हलंदे हलंदे रस्ते में हिकिड़ो ॻोठ आयो, कुझु घर आया। उन ॻोठ मां, उन घरनि मां हिकिड़ी औरत नौजवान पंहिंजे ॿार खे वठी करे रस्ते में बीठी आहे। उन जो ॿारु, उन जो छोकिरो जेको आहे, एतिरो त दिमाग़ी मरीज़ आहे, चराइप में आहे, पागलपन उन जो दिमाग़ आहे जो हू संभाले नथी सघे पंहिंजे बच्चे खे। ज़बरदस्ती उन पंहिंजे ॿार खे काबू थी करे हू छॾाइण लाइ थो करे। हुन जो दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॾिसी करे फरमायो, ऐं औरत छा थियो आहे हिनखे? चवण लॻी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मुंहिंजो बच्चो आहे, ही दिमाग़ी मरीज़ आहे, हिनखे ख़बर न आहे छा दिमाग़ जो चक्कर आहे। एतिरे क़दुरु जो कंहिंखां ई संभालजे नथो, ऐं माउ आहियां, नथी छॾे सघां। अल्लाह जा रसूल हिन जे लाइ दुआ घुरो त ही सही थी वञे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन जे लाइ दुआ घुरी आहे, ऐं अल्लाह हिनखे शिफ़ा ॾे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त रवाना थी विया। साॻियूं साहबी फरमाए थो इन जे बारे में, जॾहिं वापसि असां इन सफ़र तां मोटी आयासीं, इन ई जॻह ते उहा औरत बीठी आहे ऐं 6 घेटा दुंबा उन जे हथ में आहिनि। 6 घेटा बिहारियो बीठी आहे। अल्लाह जे रसूल खे रोकियईं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, किथे आहे तुंहिंजो ॿारु? जॾहिं असां हिन सफ़र में विया हुआसीं, तूं तमामु परेशान हुई आहे, तुंहिंजो ॿारु हिन वक़्तु कीअं आहे? इशारो करे उन्हनि ॿारनि में चई, अल्लाह जा रसूल हू पियो खेॾे ॿारनि सां गॾु। अॼु ताईं कॾहिं उन ॿारनि सां न खेॾियो, सभु डिॼंदा हुआ, ख़ौफ़ में हूंदा हुआ। पर अॼु मुंहिंजो नंढड़ो एतिरो त ठीकु थी वियो आहे जो ही ॿारनि सां गॾु खेॾे रहियो आहे। ऐं तव्हांजे हदीअ जे लाइ, ख़ुशी में मुबारकी जे लाइ, ऐं तव्हांजे लाइ 6 घेटा बिहारियो बीठी आहियां, तव्हांखे थी ॾियां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे उनजी ख़ुशीअ खे क़बूल कयो। शेख अलबानी रहमहुल्लाह सिलसिला सहिया में हदीस के आंदो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन पहिरें वाक़े खां बाद में साहबी फरमाए थो, अॻिते हलियासीं, हिकु अहिड़ी जॻह ते असां पहुतासीं जिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे लाइ का बि पर्दे जी जॻह कान हुई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पर्दो कन, कज़ाए हाजत कन, झंग जो ख्याल, झंग जे लिहाज़ सां वण परे परे छिॾा वणनि, को वण किथे आ, को किथे वण आ,
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचो त किथे बि मूंखे घाटा वण नज़र नथा अचनि जो आऊं क़ज़ाए हाजत जे लाइ उन जॻह ते वञा। अल्लाह जे रसूल मूंखे फरमायो, पाण फरमायूं ही हिकिड़ो वण आऊं हिते बीठो आहियां, हुन ॿिए वण खे वञी चओ अल्लाह जे हुक्म सां अल्लाह जो रसूल चवे थो अचे हिन जे वेझो थी वञ। मूं ॾिठो उन वण खे चवण सां उहो वण हली करे उन वण सां मिली करे हिकिड़ो परदो बनाए छॾी। नबी अलैहिस्सलाम जिन क़ज़ाए हाजत करण खां बाद में उन वण खे हुकुम कयो त जंहिं जॻह ते अल्लाह तोखे बिहारियो आहे उॾई हलियो वञ। उहो वण साॻियूं पंहिंजी जॻह ते हली वियो। साहबी फरमाए थो इहो ॿियो मंज़र मुंहिंजे अखियुनि ॾिठो, अल्लाह जे तरफ़ां इहो मौजूज़ो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हुयो। फरमाए थो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम टी ॻाल्हि मूं यादि ॾिठी। हिकिड़ी जॻह ते पहुतासीं सफ़र में, हिकिड़ो उठ आहे जेको बुलबुलाए रहियो आहे, दाऊं करे रहियो आहे। अल्लाह जे रसूल खे ॾिसी क़रीब आयो, रसूल जे वेझो पंहिंजी गर्दन खे झुकाए करे तमामु वॾे आवाज़ में दाऊं पियो करे, वॾे आवाज़ में बुलबुलाए रहियो आहे। पाण फरमायूं हिन जो मालिक केरु आहे? ॿुधायो वियो त अल्लाह जा रसूल फलाणो आहे। उनखे आंदो वियो। पाण फरमायूं ही उठ मूंखे दाऊं पियो ॾे, चवे पियो ही उहो मुंहिंजो मालिक आहे जंहिंजे घर में आऊं पैदा थियसि। नंढे हूंदे खां वठी हिन मूंखे संभालियो, ऐं जॾहिं जवान थियुसि तॾहिं हिन मूं ते ॿार खणणु शुरू कयो आहे, मूंखां कमु वठंदो रहियो आहे। जॾहिं आऊं ज़ईफ़ ऐं पोड़ो थी उठ वियो आहियां, हाणे मूंखे कुहण जी तयारी पियो करे, मुंहिंजे नहर करण जे लाइ तयारी करे रहियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेॾी महिल हुनखे इतला ॾिनो, उन शख़्स त तमामु उठ जो ख़्यालु घणो रखियो ऐं नहर करणु छॾे ॾिनई। त सुभान अल्लाह, मूं चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही कहिड़ो मंज़र आहे? उन ॿार खे त शिफ़ा मिली वई, अल्लाह खां तव्हां दुआ घुरी ऐं अल्लाह जे हुक्म सां तव्हां वण खे हुकुम कयो त उहो बि मिली त वियो। पर अल्लाह जा रसूल ही जानवर आहे, तव्हां हिन जी ज़ुबान सम्झी वियो, हिन तव्हांखे दाह ॾिनी। उन वक़्तु अल्लाह जे रसूल छा फरमायो? मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो ई आहे। पाण फरमायूं न हदीस जा आख़िरी अल्फाज़ फरमायूं, ऐं मुंहिंजा सहाबी हर मखलूकात मूंखे सुञाणे थी, हर मखलूकात मुंहिंजी फरमान बरदार आहे। हर अल्लाह ताला दुनिया जे अंदर भीतर ऐं पत्थर पैदा कया, पहाड़ पैदा कया, वण टिण पैदा कया, हर मखलूकात में जानवर अल्लाह ताला पैदा कया, पखी पैदा कया। पाण फरमायूं हर शइ मूं नबी जो क़दुरु करे थी, पर बेक़दरो ऐं नाफ़रमान उहो काफ़र इंसान ऐं काफ़र जिन आहे जंहिं मूं नबी जी नाफ़रमानी कई आहे, मूंखे न सुञातो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हर मखलूकात सुञाणे थी ऐं एहतराम करे थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, सही बुखारी जी हदीस आहे, पाण फरमाईंदा उन पत्थर खे आऊं सुञाणा थो मके जी ज़मीन ते, जेको पत्थर मूंखे नबूअत खां अॻु में बि सलाम कंदो हुयो। अल्लाह ताला बेजान शइ खे बि इहो सम्झाए छॾियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इताअत छा आहे, रसूल जो एहतराम छा आहे, रसूल जी अज़मत छा आहे, रसूल जी हुरमत छा आहे। अफ़सोस असां अल्लाह जे रसूल जी सुन्नत खां महरूम थी विया आहियूं, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा इताअत खां महरूम थी विया आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो इन ई आयत में जेका मूं शुरू में तिलावत कई, फरमाई उहे अल्लाह जा बाना जिन पंहिंजी पूरी ज़िंदगी खे अल्लाह जे रसूल जो तरीक़ो उनखे अपनायो पंहिंजी ज़िंदगी में, ऐं अल्लाह ताला में इहा उमेद रखंदा ऐं आख़िर जे ॾींहं में अल्लाह में उमेद अथनि त अल्लाह असांजो राज़ी थिए, ऐं उहो अल्लाह ताला जो ज़्यादा में ज़्यादा ज़िक्र कनि था। इंसान बि अल्लाह जो ज़िक्र कनि था, हर मखलूकात अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हूंदी आहे, हर मखलूकात। सुनन इब्न माजा, सुनन तिरमिज़ी में हदीस आहे सही सनद सां। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा फरमाइनि था, इंशाअल्लाह ये आख़िरी हदीस बयान करे
ऐं पंहिंजो इंशाअल्लाह बयान ख़त्म थो कयां, काफ़ी टाइम थी चुको आहे। निमाज़ इशा जो बि तक़रीबन टाइम थियण वारो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन वटि हिकिड़ो शख़्स आयो, सहाबी आहे, चवे थो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं हिकिड़ी जॻह ते क़ुरान करीम जी तिलावत पे कई, निमाज़ पढ़ियमि ऐं अॻियां वण खे सुतरो बनायमि। हिकिड़ो वण हुयो, उनखे पंहिंजे अॻियां बीहारियमि, यानी वण बीठल आहे, उनखे सुतरो बनाए उन जी ओट में आउं निमाज़ पियो पढ़ां, क़ुरान करीम जी तिलावत पियो कयां निमाज़ जी हालत में। जॾहिं सजदे वारी आयत आई, सजदे करण वारी आयत आई त मूं सजदो कयो, मूं सां गॾु मूं ॾिठो त उहो वण बि सजदो करण लॻो। ऐं साहबी पंहिंजो हिकिड़ो ख्वाब पियो ज़िक्र करे त ख्वाब में मूं निमाज़ पढ़ी ऐं निमाज़ जंहिं वण खे सुतरो बनाए पढ़ी, उहो वण मूं ॾिठो त मुंहिंजे सजदे सां गॾु वण बि सजदो पियो करे। पर उन वण मां मूंखे हिकिड़ी दुआ ई ॿुधण में आई, उहो वण पियो चवे, अल्लाहुम्मा आतित बी, अल्लाहुम्मा आतित अन्नी बिहा विज़रा वक्तुब ली बिहा अजरा वजअलहा ली इंदका ज़ुखरा। या दुआ है मूं ॿुधो, उन वण जेॾी महिल सजदे तिलावत वारे सजदे में वण बि सजदो कयो, उन वण मां इहा दुआ ॿुधण में आई, ऐं मुंहिंजा अल्लाह, इन सजदे जे करे जेको मूं सजदे तिलावत आयत में सजदो आहे, उन जॻह ते मूं सजदो कयो आहे, ऐं मुंहिंजा अल्लाह, मूं तां गुनाहनि जो बोझ ख़त्म कर, मूं तां बुराइनि ऐं गुनाहनि वारो बार ख़त्म कर। ऐं अल्लाह, इन सजदे जे करे मुंहिंजे लाइ तूं पाण वटि अजुर लिखी छॾ। ऐं मुंहिंजा अल्लाह, इन सजदे जे करे इन सजदे खे, इन सवाबनि खे मुंहिंजे लाइ ज़ख़ीरो बना। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, कुछ वक्त खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूं निमाज़ पढ़ंदे तिलावत कंदे ॾिठो, उहा सूरत पढ़ियऊं सजदे वारी, ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सजदो कयो या साॻी दुआ पढ़ियऊं जेका उन शख़्स ॿुधाई त वण पढ़ी रहियो हुयो। जेको वण पढ़ी रहियो, इहा ई दुआ अल्लाह जे रसूल पढ़ी आहे। यादि रखो, अल्लाह ताला जी तस्बीह बयान करण वारा, तहलील बयान करण वारा, अल्लाह जी हम्द ऐं सना बयान करण वारा, पत्थर बि आहिनि, भेतर बि आहिनि, वण बि आहिनि, सारी मखलूकात आहे। ऐं इंसाननि मां, जिन्नात मां बि उहे ख़ुशि नसीब जेके अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारीनि पिया। पर अल्लाह जे रसूल फरमायो, बदनसीब उहे नाफ़रमान जिन मूं रसूल खे न सुञातो आहे। इंसान ऐं जिन्न, असां जेका बि नसीहत कयूं था, जेको वाइज़ कयूं था, इहो सिर्फ़ु तव्हां साम्हूं वेठल आहियो, इंसान आहियो, तव्हां जे लाइ न, पर इहो ई साॻी नसीहत जिन्नात जे लाइ बि आहे। हू असांजे आवाज़ खे ॿुधनि था। तॾहिं आउं चवंदो आहियां, हर ख़तीब, हर वाइज़ करण वारो, क़ुरान ऐं सुन्नत ॿुधाइण वारो सिर्फ़ु इहा नुक्तचीनी न करे जिन दाख़िल थियनि था, कोन था थियनि, कीअं कढिबा, कीअं पढ़िबो, पर तव्हां जीअं तव्हां ॿियनि खे तबलीग कयो था, उन जिन्नात खे बि ईअं ई तबलीग कयो। भले तव्हां नथा ॾिसो अखियुनि सां, हू त ॿुधनि पिया असांजी ॻाल्हि। अगरि काफ़र हूंदा त ॿुधंदा, मुस्लमान हूंदा त ॿुधंदा। जेको कुझु असां आख़िर जे हवाले सां
जन्नत जो ख़ुशख़बरियूं जहन्नम जो अज़ाब बयान कयूं पिया उहो जिन्नात जे लाइ छो त अल्लाह उहो ई अल्लाह रब्बुल आलमीन असांजो बि अल्लाह हुआ जिन्नात जो भी अल्लाह हुआ अल्लाह जो रसूल असांजे लाइ आख़िरी नबी आहे जिन्नात जे लाइ आख़िरी नबी आहे अल्लाह जो क़ुरान असांजे लाइ आहे जिन्नात मख़लूक़ात जे लाइ आहे बैतुल्लाह काबतुल्लाह असांजे लाइ आहे जिन्नात जो बि उहो ई काबो आहे अहिड़े नमूने सां अल्लाह फरमाए थो मा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मूं इंसाननि ऐं जिन्ननि खे जिन्नात खे इंसाननि खे मूं इबादत जे लाइ पैदा कयो आहे त इहे नसीहतूं सिर्फ़ु इंसाननि जे लाइ न पर जिन्नात जे लाइ बि इहे नसीहतूं आहिनि कई ज़ालिम जिन्नात में ज़्यादा मुसलमान इंसान बि ज़ालिम हूंदो आहे पर जिन्नात मख़लूक़ात वधीक ज़ुल्म थी करे छो त इन मां हीउ फ़ाइदो थी वठे हीअ मख़लूक़ात इहो फ़ाइदो वठे थी हीअ इंसान मूंखे ॾिसी नथो सघे मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं आउं तकलीफ़ ॾियां पर उन जिन्नात के अल्लाह फरमाए तो वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यामलु ज़ालिमून इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहिल अबसार को बि ज़ालिम इहो गुमान न करे त अल्लाह ताला उन जे ज़ुल्म खां बेख़बर आहे जे इंसान तोखे नथो ॾिसी सघे उन मां फ़ाइदा वठी तूं इंसान खे तकलीफ़ थो ॾी उन जे बचनि खे तकलीफ़ थो ॾी या उन जे घर में तकलीफ़ थो ॾी तोखे अल्लाह त ॾिसे पियो ज़ालिम तुंहिंजे ज़ुल्म जो हिसाब त अल्लाह वठंदो पर तमामु नेकोकार जिन्नात बि आहिनि मुस्लमान बि आहिनि मुवाहिद बि आहिनि अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारा बि आहिनि इत्तिबा करण वारा बि जिन्नात में आहिनि जेके ॿियनि जिन्नात मख़लूक़ात सां विढ़नि था मुक़ाबिलो कनि था ऐं उहे बि जिहाद कनि था सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला न हिकिड़े सफ़र में विया पई सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला सां ॿिया बि सहाबा गॾु आहिनि रस्ते में हिकिड़ो नांग मुअल ॾिठऊं सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला उनखे नांग सम्झी ईअं लठ सां काठी सां ईअं परे उछलाए छॾियो आवाज़ ॿुधण में आयो ऐं अबू हुरैरा रसूल जा साहबी ही पंहिंजो भाउ जिन आहे जेको शहीद कयो वियो आहे अल्लाह जे रस्ते में ॿियनि जिन्ननि जे तरफ़ां काफ़िर जिन्ननि जे तरफ़ां हिन जो अदब कयो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह उनखे सुहिणे तरीक़े सां इहो रिवायत में चए थो को कपिड़ो हो उन में लपेटे करे या ईअं ई ज़मीन में दफ़न करे छॾियो मतिलबु चवण जो इहो आहे त मुस्लमान जिन बि आहिनि दीनदार बि आहिनि पर ज़्यादा तबिको उन्हनि जो जिन्नात मां शयातीन जेके आहिनि इब्लीस जी ताबेदारी करण वारा पंहिंजे सरदार शैतान जी ताबेदारी करण वारा अल्लाह जे दीन खां माण्हुनि खे रोकीनि था अल्लाह ऐं अल्लाह जे इताअत खां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना तमामु तव्हां जे लाइ इंसान हुजनि जिन्नात हुजनि सभिनी जे लाइ प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो उसवाए हसना अल्लाह जे रसूल जी सीरत अल्लाह जे रसूल जी मिलत उन में ई तव्हां जे लाइ बहितर तरीक़ो आहे उनखे अपनायो उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान व सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी खां अल्लाह रब्बुल आलमीन बचाए असांजे गुनाहनि खे अल्लाह ताला माफ़ करे नेकिन करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जिन साथियुनि ही प्रोग्राम रखियो आहे अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए उन्हनि जे माल में घर में औलाद में अल्लाह ताला बरकत अता फ़रमाए ही अहिड़ा प्रोग्राम आहिनि ही क़ीमती प्रोग्राम आहिनि क़ुरान सुन्नत जा जेके असां ही प्रोग्राम रखूं था ऐं इनखे मामूली न सम्झो वञे अचण वारा उहे ख़ुशि नसीब आहिनि जेके अल्लाह जे घर में हाज़िर थियनि था न त न अचण वारा अल्लाह ताला जेके बदनसीब कया आहिनि उहे घरनि में बि वेठा आहिनि
ओताकुनि में वेठा आहिनि, रस्तनि में वेठा आहिनि, पर अल्लाह ताला जिनखे पसंदि कयो आहे, जिनखे चाहियो आहे, अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजे घर में घुरायो आहे। अल्लाह ताला असांखे निमाज़ी बनाए, अल्लाह ताला बेनिमाज़ी खां थियण खां बचाए। जेके बीमार आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फ़रमाए। हिन वक़्तु आउं ॾिसां थो पुराणनि साथियुनि मां जेके कुझु नज़र न पिया अचनि, कुझु शायदि दुनिया मां ई हलिया विया, जिनजी ज़िंदगी पूरी थी वई, ईमान जी हालत में गुज़री विया। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जन्नतुल फिरदौस नसीब करे, अल्लाह ताला उन्हनि जो आला मक़ाम करे। जेके ज़िंदा आहिनि, बीमार आहिनि, हलण खां फिरण खां उथण खां लाचार आहिनि, असांजो पुराणो साथी चाचो हाजी पांधी, अल्लाह ताला उनखे बि शिफ़ा ॾे। उमिरि जे लिहाज़ सां हू घर में आहिनि, गोॾनि जी तकलीफ़ आहे, एतिरो हली फिरी बि नथा सघनि। अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फ़रमाए। दिलि सां दुआ ई उहो शख़्स आहे ऐं उहे ई पुराणा साथी आहिनि जिन सभ खां पहिरीं क़ुरान सुन्नत जी दावत ॾिनी, जिन खे को इल्मु ई न हो, पढ़ियल बि न हुआ, पर ही बाद में हेॾी जमायत थी, हिन ॻोठ में मस्जिद थी, हेतिरा माण्हू वधिया। इन माण्हू जी महिनत हुई, ख़ुलूस हो, इख़लास हुयो। उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हेतिरी जमायत थी वई। अल्लाह ताला सभिनि जे इन जज़्बे खे क़बूल फ़रमाए ऐं ज़्यादा अल्लाह ताला इहो जज़्बो ॾे, क़ुरान ऐं सुन्नत खे असां फैलायूं ऐं इहा ई दावत ॾियूं, माण्हुनि खे शिरक ऐं बिदअत खां रोकियूं। पहिरीं पाण अमल करे दीन जे ॻाल्हि ते, पोइ ॿिए खे दावत ॾियूं, ॿिए खे क़रीब कयूं। अल्लाह ताला असांजे दिलनि खे हसद खां, नफ़रत खां, बुग़्ज़ खां बचाए, ॾेखा ऐं रिया खां बचाए। वमा अलैना इल्लल बलाउल मुबीन।